नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के न्यूयॉर्क में खबर ॾींदा हलूं त जेकॾहिं अवां व्हाट्सएप जे वेब वर्जन के इस्तेमाल कंदा आहियो त अवां लाइ सुठी ख़बर इहा आहे त कंपनी इन प्लेटफॉर्म लाइ कुछ नवां फीचर्स मुतारिफ़ कराया आहिनि। कंपनी तरफ़ां ऐलान कयो वियो आहे त हाणे वाइपेदार व्हाट्सएप जे वेब वर्जन में बि तस्वीरुनि खे एडिट ऐं प्रीव्यू लिंक्स जी सहूलियत खे इस्तेमाल करे सघंदा। इन खां सवाइ हिकु नए स्टिकर सेक्शन फीचर खे बि वेब वर्जन जो हिसो बणायो वियो आहे। इन फीचर में जॾहिं वाइपेदार हिकु मैसेज टाइप कंदो त इन जे आडो स्टिकर सजेशन ईंदा ऐं हू पंहिंजी ॻाल्हि ॿोल दौरान दुरुस्त स्टिकर खे दरियाफ़त करे सघंदो। उन खां अॻु स्टिकर इस्तेमाल कंदड़ वाइपेदारनि खे मुख़्तलिफ़ टैब्स में वञी पंहिंजी पसंदि जो स्टिकर ॻोल्हणो पवंदो हो, जेको हिकु ॾुखियो अमल आहे, पर इन नए अपडेट सां इहो मसइलो हल थी वेंदो। कंपनी मूजिबि इन फीचर खे प्राइवेसी खे नज़र में रखंदे तैयार कयो वियो आहे त जीअं इन ॻाल्हि खे यकीनी बणाए सघिजे त व्हाट्सएप अवां जे सर्च खे न ॾिसी सघे। व्हाट्सएप वर्जन में मीडिया एडिटर फीचर जी भी वाद कई वही है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।